ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 8 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त दत्तात्रेय जी महाराज ॿुधाइनि था त हिकु कन्यरीअ खे हुननि पंहिंजो 19 गुरु कयो हो, जंहिंखे हिकु भेरो को बि ग्राहक न मिलण करे अहिड़ा पवित्र वीचार अची उत्पन्न थिया जेके कंहिं तपस्वीअ खे हज़ारें साल तपस्या ध्यान करण सां बि वीचार न अचे। ऐं उहो वीचार उन पिंगला नाले कन्यरीअ खे श्री दत्तात्रेय जी महाराज जे दर्शन पाइण सां उत्पन्न थिया हुआ। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 9 शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा जद खे दत्तात्रेय जो ज्ञान ॿुधाइण। श्री दत्तात्रेय जी महाराज चवनि था त हिकिड़ो गुरु मुंहिंजो शरण आहे। हिकिड़े ॾींहुं मूं ॾिठो त हिकिड़े शरण मांस जो टुकड़ो चुंबी में खणी उॾामी थी वई। जॾहिं ॿियूं सरणियूं उन मांस जे टुकुर खसण वास्ते उन खे चुंबन सां मारण लॻियूं, तॾहिं उन सुरण पंहिंजे मन में चयो त ॾिसो त मूंखे उन्हनि सरणियुनि सां का दुश्मनी कान्हे, पर फ़क़ति मांस जे टुकुर वास्ते ही सभई मूंखे मारीनि पियूं। तॾहिं इहो सम्झी उहो टुकुर मांस जो केराए छॾियो। तॾहिं ॿियूं सुरणियूं जिन मारियसि थे से हलियूं वयूं। उहा सुरण आनंद सां हिकिड़े वण ते वेही रही। उनखे ॾिसी मूं वीचार कयो त धन रखण सां कुटुंब जा माण्हू चोर ऐं ठग मूं सां दुश्मनी कंदा, तंहिं करे का बि शइ पाण वटि न रखी आनंद सां परमेश्वर जो भॼन करियां थो। हिकिड़ो गुरु मुंहिंजो अज्ञानी बालक आहे जो काम क्रोध लोभ मोह जे वस नथो रहे, छो त जेकॾहिं उन जे हथ में माणक हुजे, ॿियो को खेसि मेवे या मिठाईअ जो ज़रो ॾेई उहो रतन घुरे थो त हू ॾियो छॾे। रांदि खां सवाइ ॿियो को कमु नथो करे ऐं पंहिंजे घर वारनि सां का प्रीत बि नथो रखे, ज्ञानियनि वांगुरु अलॻि रहे थो। उनखे ॾिसी मूं वीचारियो त ज्ञानीअ खे बि अहिड़ी तरह निर्लीप रही कुझु बि तृष्णा न रखणु घुरिजे। संसार में 2 माण्हू, हिकिड़ो अज्ञान बालक ऐं ॿियो ब्रह्म ज्ञानी ख़ुशि रहनि था, ॿिया सभई दुख ऐं सुख में फाथल रहनि था। हिकिड़ो गुरु मुंहिंजो कुंवारी कन्या आहे। हिकिड़े ॾींहुं मूं हिकिड़े गृहस्थी ब्राह्मण जे घर भीख घुरण वास्ते वञी ॾिठो त हिकिड़ी कुंवारी कन्या उते वेठी हुई। ॿिया सभई घर वारा ॿाहिरि हलिया विया हुआ। उन वक़्तु 3 ॼणा ॿिए शहर मां उन जे वियांह जो नियापो खणी उते आया। उन छोकिरीअ सभिनी महिमाननि खे वॾे आदर भाव सां विहारियो ऐं चांवरनि जे तयारु न हुअण करे पाण कोठीअ में वञी महिमाननि वास्ते चांवर चाढ़ण लॻी। जॾहिं चांवरनि छरण सां
उन जे हथ जूं चूड़ियूं खरकण लॻियूं। तॾहिं उन वीचार कयो त माण्हू चूड़ियुनि जो खुरको ॿुधी चवंदा त हिननि जे घर में हिकिड़े ॾींहं जे खाधे वास्ते बि चांवर न आहिनि। उन ॻाल्हि जी लॼ सम्झी उन ॿ चूड़ियूं हथ में बचाए बाक़ियूं ॿियूं सभई हिकु हिकु करे भञी छॾियूं। तंहिं ते बि उन्हनि जो खुड़कणु बंदि न थियो। जॾहिं उन्हनि मां ॿी बि हिकिड़ी हिकिड़ी भञी फ़क़ति हिकु हिकु छॾियईं, तॾहिं खुरके बंदि थियण करे चांवर चरी महिमाननि खे भोॼन करायो। इहो हाल ॾिसी मूं सम्झियो त घणनि माण्हुनि जी संगत करण सां त पाण में झगड़ो थिए थो, पर फ़क़ति ॿिनि जे गॾु रहण ते बि घणी ॻाल्हि ॿोल थिए थी ऐं हरी भॼन थी नथो सघे। तंहिं करे ज्ञानीअ खे कंहिं सां बि संगत ऐं प्रीत करणु वाजिबु न आहे। अकेलो हरी भॼन करणु घुरिजे। हिकिड़ो गुरू मुंहिंजो तीर ठाहिण वारो आहे। हिकिड़े ॾींहुं मूं बाज़ार में तीरनि ठाहिण वारे जे दुकान ते बीह ॾिठो त हू तीर पियो ठाहे। उन वक़्तु राजा जी सवारी ॾाढी धूम धाम सां उन दुकान वटां लंघी ॿिए पासे थी वेई। थोरे देरि खां पोइ राजा जो नौकर जो पुठियां रहिजी वियो हो, तंहिं अची उन तीरनि वारे खां पुछियो त राजा जी सवारी केॾां वेई। उन जवाबु ॾिनो त मूं राजा जी सवारी न ॾिठी। इहा ॻाल्हि ॿुधी मूं तीरनि ठाहिण वारे खे चयो त हींअर राजा जी सवारी ॾाढी धूम धाम सां तुंहिंजे दुकान तां लंघे वेई, पोइ तूं छो थो कूड़ ॻाल्हाहीं। तॾहिं हिन चयो त मां तीरनि ठाहिण में अहिड़ो त लॻल हुअसि, तंहिं करे उन सवारीअ ॾांहुं को बि ध्यानु कोन वियो। उन वक़्तु मूं पंहिंजे मन खे चयो त हीउ मन तोखे बि सभई इंद्रियूं वस रखी अहिड़ी तरह परमेश्वर जो ध्यानु करणु घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जे 9हें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।